नाज़िन सेठारजा जे ख़ानगी स्कूल में भी शानदार सकाफ़ती तक़रीब कोठाई वई, जंहिंमें शागिर्दनि ऐं शागिर्दनि टेबलोस पेश करे भरपूर दाद हासिल कयो। वधीक तफ़सील पेश आहे आशिक़ हुसैन जी हिन रिपोर्ट में। समूरी सिंध जी सोभ मीडिया ग्रुप तरफ़ां धरती टीवी पारां समूरी सिंध जे अंदरि सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां जेको आहे रोशनी पब्लिक स्कूल में रंगारंग प्रोग्राम मुनक़िद कयो आहे। प्रोग्राम जो स्लोगन आहे पंहिंजी धरती पंहिंजो शान। नए सिर अदावत जे हवाले सां अचो त शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उते मौजूदु माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन ॾींहं खे हू कहिड़े नमूने सां मल्हाए रहिया आहिनि। अक्सर माण्हू बाद मरण जे यादि न कंहिंखे ईंदा आहिनि, के माण्हू तारीख़नि में नक्श उभारे वेंदा आहिनि। अक्सर माण्हू मौत जे डप खां हर हर मरंदा जीअंदा आहिनि, के माण्हू जीअंदे जीअंदे मौत खे मारे वेंदा आहिनि। अक्सर माण्हू पाण जीअण लाइ क़ौम खे मारे वेंदा आहिनि, के माण्हू मरंदे मरंदे क़ौम जीआरे वेंदा आहिनि। अक्सर माण्हू मस्ताननि ते कूड़ी फतवा ॾींदा आहिनि, के माण्हू अनल जी तंद तवारे वेंदा आहिनि। अक्सर माण्हू उहिदे ख़ातिर पाण विसारे वेंदा आहिनि, के माण्हू दर बदर थी वक़्तु गुज़ारे वेंदा आहिनि। अक्सर माण्हू बाद मरण जे यादि न कंहिंखे ईंदा आहिनि, के माण्हू तारीख़नि में नक्श उभारे वेंदा आहिनि। स्कूल में वशुक में वॾी शान ईमान सां मल्हाइजी रहियो आहे, जंहिंजो अनवान आहे सिंध जी शान ऐं सिंध जी नए सिर दावत। जीअं त करंट सिचुएशन जीअं मॉनसून हली आहे, उन में इलाही इफेक्टेड मुतासिर माण्हू थिया आहिनि। उन्हनि खे हिकिड़ो नओं वलवलो ऐं नओं ख्वाबु ॾियणु, अहिड़ा प्रोग्राम करणु, उनखे प्रोमोट करणु त जीअं उहे पंहिंजी मुश्किलात मां निकिरी जल्द पंहिंजी ज़िंदगी मामूल मूजिबि गुज़ारे सघनि। धरती टीवी वारनि जी त हे रंगारंगी प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे सेठारजा लॻ रोशनी पब्लिक स्कूल में। ऐं हीउ जेको प्रोग्राम आहे ईअं सम्झो त असांजे ख़ुशियुनि में हिकु वधीक ईद जो ॾींहुं जेको आहे शामिलु थी वियो आहे। ईअं असां हिनखे बहितर अंदाज़ में ऐं हर साल वॾे जोश जज़्बे सां जेको आहे मल्हायूं पिया। मतिलबु नई सर अदावत कहिड़ी आहे ऐं जेके बि असांजा मारूड़ा हिन महिल जिथे बि आहिनि ॾुखनि सुखनि में आहिनि, पर असां अॼु जेको बि कल्चर डे मल्हायूं था सिर्फ़ु उन्हनि खे यकता जो माना हिकिड़ो पैगाम था ॾियूं। चाहे केतिरियूं बि मुश्किलूं अची वञनि, आफ़तूं अची वञनि, पर पोइ बि असां सिंधी गॾु आहियूं। असां सिंध जे हिकु सॾ ते सभु गॾु थींदा आहियूं ऐं असां नई सिंध खे नई सर सिंगारींदासीं ऐं उनखे अदावत कंदासीं। जी नाज़रीन, तव्हां धरती टीवी जे स्लोगन हेठि रोशनी पब्लिक स्कूल जो रंगारंग सकाफ़ती प्रोग्राम ॾिठो। ॿारनि क़ौमी वेस वॻा पाए क़ौमी टेबलो पेश करे पंहिंजी धरतीअ सां मोहबत जो इज़हार कयो ऐं इन अज़म खे वरजायो त सिंध खे नए सिर अदावत कंदासीं। कैमरा टीम सां गॾु आशिक़ हुसैन, धरती टीवी, सेठारजां।